वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सुबेदार तुझी इहा मजाल जो सुबह मर्दान पुलिस साण करे मुझी औताक ते आयो आहीं। तुझी या हिम्मत कीअं थी? मां मजबूर आहियां हाकिम साईं। एसपी साहब पाण थाने ते वेठो आहे। मूंखे शहरोज खान खे हाज़िर करण जो हुकुम कयो अथई ऐं हा रब्बू नंढे रेस ते बकियो आहे। सूबेदार जेकर मां तोसां गॾु हलण खां इनकार कयां त पोइ? मजबूरन मूंखे ज़बरदस्ती करणी पवंदी। सूबेदार तुझो दिमाग़ तो ठीक है? हाँ? शहरोज खान को लुच लोफर आए को आम मानू आए जंहिंखे गले मां छले तूं थाने ते वठी वेंदे। ॿुधा मूंखे जेकॾहिं तव्हां ख़ाली मोटाईंदो त मसलो अञा संगीन रुख इख्तियार करे वेंदो। मुंहुं ॾेई वठंदासीं सूबेदार, चयोसीं त मुंहुं ॾेई वठंदासीं त मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं को बि टुको न कर। सूबेदार लगे थो त तुंहिंजे इन एसपी खे पंहिंजी हयाती प्यारी नाहे। हिकु त हू मुंहिंजी नौं मथां पूरी नज़र थो रखे ऐं ॿियो वरी मुंहिंजे पुट शहरोज खे गिरफ़्तार करण जे लाइ तोखे मोकिलियो अथसि। तोखे शर्म कोन थो अचे? न वरी हुनखे थो अचे। लगे थो त एसपी जो बंदोबस्त मूंखे करणो ई पवंदो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश छो नथा कयो खान बहादुर? एसपी ज़र अली तव्हांजी हवेली जे मथां चढ़ाई करण खां बि कोन मुड़ंदो। ठीक है, आऊं मथे होम मिनिस्टर सां ॻाल्हाइण जी कोशिश कयां थो। फिलहाल तूं शहरोज खान खे भली वठी वञ। तव्हां छा था चओ बाबा? हाकिम साईं, जेकॾहिं पाण शहरोज खे पुलिस जे हवाले कयो त एसपी खेसि हर क़िस्म जूं तकलीफ़ूं ॾियण जी कोशिश कंदो। हा बाबा साईं, इन ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर आहे त इन एसपी जो मूंसां वेर कहिड़ो आहे। सूबेदार, छा तूं मूंखे इन ॻाल्हि जी गारंटी ॾेई सघीं त थाणे में शहरोज खान ते को बि जिस्मानी तशद्दुद न थींदो? जेकॾहिं तूं मूंखे इन ॻाल्हि जी गारंटी ॾींदो त आऊं तोखे वध में वधि ख़ुशि करण जी कोशिश कंदुसि। जेको बि चवंदे तोखे इनाम कमदार सूबेदार जी मिठाई जो बंदोबस्त कयो ऐं हिनखे वध में वधि ख़ुशि कजां। बाबा जेकॾहिं मां सां सारंग कुछ नथो वञणु चाहे ऐं हिते ई थो रहे त भली रही पए सॻो मां साथ आहे रता असांजो कहिड़ो फ़र्क़ु थो पए? हुनखे ॻोठ में रही को नंढो वॾो कारोबार करणु घुर्जे, सो करे वठंदो, भले रहे हिते। यार मूं पाण या सलाह ॾिनी अथमांसि। ताज़ो ताज़ो दुबईअ खां मोटियो आहे, ॾोकड़ो पैसो बि जाम हूंदुसि। हा बाबा ॾोकड़ त हूंदुसि, पर बाबा हिकिड़ी महिरबानी कजांइ, तूं हुन खां का अहिड़ी पुछा ॻाछा न कजांइ। मथां मां साथ सम्झे त असांजी नज़र हुनजे जमा पूंजी ते आहे। महिरबानी कजांइ। इहा यार वॾी ॻाल्हि करे छॾी। मां को भंग पीती आहे, को चरियो धातूरो घोटे पीतो त तुंहिंजी पुछंदोसांसि त घणा पैसा अथई हड़ में, भॼाए छॾी यार। पर यार हिकिड़ी ॻाल्हि सोचण ते मजबूर थी पियो आहियां। अलाए बा कहिड़ी ख़बर? यार साले मां इहो पियो सोचियो त सारंग सुलझणो छोकिरो आहे, रंग रूप जो बि सुठो आहे, लछणे बि सुठो आहे ऐं हुन जा नेण नशीला आहिनि, क़बूलियत जोगा। मां सोचां थो त यार तुंहिंजी भेण सां हुनजो जोड़ ॾाढो सुठो सुहांदो। हा हा, छा थो चई अबा? अबा अकुल कम छॾे वियो अथई या पर आवा पैसा ॾिसी छितो अची थियो आहीं? काथे अधी बानू, काथे हो सारंगड़ो, अबा ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, ॻाल्हि थो करी। बाबा तूं अञा ॿार आहीं,
तोखे ज़माने जी ख़बर ई कान्हे। मर्द जी ॾिसबी आ सूंह सोभ्या सादा सारंग में आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त हुन जे हड़ में कुझु हूंदो त ज़ाल खे बि पालींदो न, पैसो हूंदुसि त कम खे ठाहींदो न। चरिया आस्ते अब्बा आस्ते। इहे लफ़्ज़ न छोकिरी बानूअ जे कन ते पिया, असुल छिती थी पवंदी। न तोखे घर में छॾींदी, न मूंखे ॾंडो हूंदुसि उभो असां ते। कहिड़ी ॻाल्हि तूं करी? बानूअ खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। महिरबानी करे तूं या विच में अड़ी सड़ी न हणजाए त घुमाया हिन मेलो। बाबा सारंग सुठो छोकिरो आहे, पंहिंजे घर जो छोकिरो आहे, मूंखे चङी तरह यादि आहे। अॼु बुआ चिटी तरह मूंखे ॻाल्हि यादि आहे त तुंहिंजी अंबड़ सारंग खे ॾाढो भाईंदी, पुटनि वांगुरु भाईंदी हुई। ऐं पंहिंजी भेण सां ॿारनि ॻंढण जी बि हमेशह हुन सां ॻाल्हि कंदी रहंदी। ऐं यार साल मूंखे त यार इन फिक्र अची वरायो आहे त किथे न किथे तोखे अटकायां शादीअ जे लाइ। बसि 24 कलाक मां इन ॻाल्हि जे लाइ फिक्र न आहियां। मसद तव्हांखे यादि आहे तूं ऐं गुलाम रसूल असांजे घर ईंदा हुयव ऐं असां रांदि खेॾंदा हुआसीं ऐं आउं गुम थी वेंदो हुयुसि ऐं तूं रमंदी हुई। तूं नंढे हूंदे ॾाढो चरियो हूंदो हुयो मां साथ। तूं मूंखे यादि त कराए मां कीअं चरियो हुयुसि। अख बूट रांदि कंदे मां विञाइजी वेंदी हुयसि ऐं तूं रोई ॾींदो हुएं। मां साथ मिठी ज़ात रोई त मां हाणे बि पवंदसि जे ज़िंदगी जी अख बूट रांदि में विञाइजी वई। ही तूं ओचितो कहिड़ा जुमला ॻाल्हाए वेंदो आहीं मां साथ? मां साथ मिठी ज़ात तूं पाणी चईं थी मां नंढे लाइ चरियो हुयुसि। सो चरियो माण्हू कहिड़ी बि ॻाल्हियूं करे सघे थो, इनखे सीरियस न आहे वठिबो। हिन करे त दरगुज़र थी कयां मां साथ, न त मूं सां एतिरो गहरो थी करे केरु ॻाल्हाए त अलाए केतिरो हंगामो कयां। मां साथ मुंहिंजी दिलि ॾाढी अहसास आहे, मूंसां ईअं न विढ़ंदी कर। मुंहिंजी दिलि किथे टुटी न पवे। ख़बर आहे हाणे घणियूं ॻाल्हियूं न कर। हल त माल लाइ गाह कयूं, घणो टाइम थी वियो आहे। तव्हांखे कोई एहसास आहे खान बहादुर फिरोज खान साहब तव्हां कंहिंसां ॻाल्हाए रहिया आहियो? ख़बर अथमि त फोन जे ॿिए तरफ़ हिकु हसद परस्त पुलिस ऑफिसर सां मुखातिब आहियां, जेको हिकु मामूली छोकिरी सां इश्क निभाईंदे मूं जहिड़े 7 राज्यनि जे सरदार सां दुश्मनी निभाए रहियो आहे। तव्हांजो पुट कातिल आहे सरदार साहब। उन पूरी प्लानिंग सां मल्हार खान जो किराए जे कातिलनि खां मर्डर करायो आहे। जंहिं न नौजवान खे तो ॾींहं राति ओजागा ॾेई मारे कुटे शहरोज खान जे ख़िलाफ़ शाहिद करे पियारियो आहे न, वो हिकु मिस्कीन हारी जो पुट आहे, हुन जो आख़िरी सहारो आहे। वो मां छा थो करे सघां? ॾाढो ॾुखियो थींदे एसपी, ॾाढो ॾुखियो थींदे। बहितर इहो अथई त मुड़ी वञ। फिरोज खान साहब, तोखे मां मुफ़्त हिकिड़ो मशवरो थो ॾियां। मूंसां ॻाल्हाइण खां सुठो अथई तूं कंहिं वकील सां ॻाल्हाए। मां तुंहिंजे कातिल पुट खे छॾण वारो न आहियां। त पोइ ही ॻाल्हि इस्लामाबाद ताईं वञी सघई थी एसपी साहब, कन खोले ॿुधी छॾ। तव्हांखे इजाज़त आहे? फिलहाल मूंखे पंहिंजो कम करण जो। पीरन फकीरन किथां जे माण्हुनि सरदारनि जी गुलामी कंदासीं।
शहरोज खान तव्हांखे सब्र खां कमु वठणु घुर्जे। मुंहिंजे अंदर में बाजा मच था भरनि ऐं तूं चवीं थो त मां सब्र खां कमु वठां। इहा ज़िलत मूंखां बर्दाश्त कोन थी थिए। दुनिया छा चवंदी? हाँ, दुनिया छा चवंदी त खान बहादुर जो मामूली सूबेदार उनके गिरफ्तार करे ऐं जेल में बंद करे छॾियो। इहो छा पिया चओ नंढा रेस? मूं हेतिरे प्रेशर बावजूद तव्हांखे अचु बि न लाथो आहे, पर एसपी साहब जो हुकुम आहे त मां तव्हां सां सख़्ती सां पेश अचां। सख्ती कंदे? अच्छा ओए अच, इन कम में देर छो तो करी? हाँ, देर छो तो करी इन कम में? शहरोज खान, तव्हांखे अंदाज़ो न आहे त असां जूं कहिड़ियूं कहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि। इहे बाला ऑफिसर माज़रत ॿुधण जा आदी न आहिनि हूंदा। सूबेदार सिर्फ मूंखे थोरो ॿुधाए, एसपी छा थो चवणु चाहे? मूं ते सख्ती करण सां छा मुराद आहे? एसपी साहब हुकुम ॾेई वियो आहे त मां तव्हां सां उहो सलूक कयां जेको आम चोर सां कबो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे मार कुट तज़लील, पर मां नौकरी रिक्स ते रखी तव्हांखे इज़त सां लाकअप में रखियो आहे। इहा का मामूली कुर्बानी न आहे। इज्जत न आहे। शहरोज खान शेर आहे। शेर पिंजरनि में बंद न आहिनि हूंदा। रब जा लख शुक्राना जो हिकिड़ो शैतान त ठिकाणे लॻो। अम्मी, ज़रूरी न आहे त शहरोज खान ई अदा जो कातिल हुजे, पर उन जे करे जे तकलीफ़नि खे असां मुंहुं ॾिनो आहे, शहरोज जी गिरफ़्तारी खां पोइ उन जो कुझु अज़ालो त थियो। मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त एसपी ज़र अली बहादुरी खां कमु वरितो। ॿियो को आम अमलदार हुजे हा न त खान बहादुर जहिड़े सरदार में हथ विझण खां पहिरीं 100 दफ़ा सोचे हा। ज़र अली पाण खान बहादुर जे टक्कर जे सरदार जो पुटु आहे। ॾिसजां, तुंहिंजे बाबा खे बि ज़र अली जी बहादुरी घणी पसंदि आई हूंदी। अम्मी, यूनिवर्सिटी जे दौर में ज़र अली स्टूडेंट लीडर हुयो ऐं यूनिवर्सिटी में सियासत करण लाइ दिलि खपंदी आहे। सुठो थियो त हुन पुलिस में नौकरी वरिती ऐं मुक़ररी बि पंहिंजे ई ज़िले में थियसि। तुंहिंजे बाबा जी ॾोड़ त रुगो खान बहादुर ताईं आहे, जंहिंजो पुटु मल्हार जो कातिल ज़ाहिर थी रहियो आहे। सभु ॻाल्हियूं सही अम्मी, पर मुंहिंजो भाउ त हाणे मोटी न ईंदो न। बसि दिलि खे इहा तसली ॾेई मुतमइन करिणो आहे त असां विड़ियासीं ऐं दुश्मन खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायोसीं। ढिंच ढिंचा ढिंच ढिंचा सत पकोड़ा तेल में, शेरोज पोतो जेल में, हाकिम सही वेल में। ढिंच ढिंचा ढिंच ढिंचा। हमर जीजल बार वडो कम थियो अथव, तव्हांखे न आहे ख़बर या? छोरा चई छा थो? ही ॻाल्हाई छा थो? शहरोज जेल में छा थियो आहे? ढिंच ढिंचा ढिंच अब खिल में जदी बात छा क्या? सत पकोड़ा तेल में, शेरोज पोतो जेल में, हाकिम सही वेल में। छोरा एड़ियूं गालियूं कढी कॾहिं ज़बान न बढ़ाए विझे। एड़ियूं गालियूं न कंदो कर। छोरा भितन खे बि कन हूंदा आहिनि। जेकॾहिं न ईअं तुंहिंजो कोई इहो राग ॿुधी वियो त पोइ हालत जेका तोसां थींदी सॼो राजू ॾिसंदो। बाबा तू छॾीस खणी, हिन खे ईअं बि कंहिं ॻाल्हि खां रोकियो न, हे उन ई ॻाल्हि ते ज़ोर ॾींदो आहे। ॾेढ फुटी तोखे त बस वॾियूं कावड़ियूं आहिनि। अरे बस कर खोबला, मुंहिंजी न्याणी सां ज़बान संभाले ॻाल्हाईंदो कर। ज़बान कीअं संभालबी आहे? ॾिठई ॾिठई ज़बान संभालियम त आवाज़ ई न निकितो। हाणे ॻाल्हि ॿुध छोकरा, तू असुल ॻाल्हि ते अच त ॿाहिरों छा ॾिसी आयो आहीं? ओ मुंहिंजा नकली बाबा, तुंहिंजी न लिकियल ठोर ते सदको वञे, शेरोज खे पुलिस पकड़े वई अथई। अरे भलियो आहे छोरा, कंहिंखे मजाल आहे जो खान बहादुर जे पुट में हथ विझे। इहो न सूबेदार बचल हीअं हलंदो आहे। इहो हुनखे पकड़े मोबाइल में खणी वियो अथसि
मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां मोबाइल खे ड्यू 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 मां पोइ ॾाढो भॻवान पर मूंखे लेखे नी न अल्लाह कंदो त वापसी खट ते खॼी ईंदो, रब कंदो त जिस्म में कीड़ा पवंदसि, लाकब में सड़ी मरंदो। अरे यार बस कर, वॾी पीर पोटी पैदा थी आ, तुंहिंजो पिटू जो लगन हा न तारी कब्र में पियो हुजे आ। इहो कम तूं सोढे खां वठ, जीअं तो वारी साहेड़ी चांडो की एसपी खे आंगुरुनि ते पई नचाए। तोखे में जुरत आहे जो खान बहादुर जे पुट खे केर जेल में त विझे? आओ मां हो सोराना सच थी चई, ॻाल्हाए त कॾहिं कोन थई। केतिरो सम्झाईंदी आहीं त खाधो पीतो न छॾ, केॾी कमज़ोरी थी वई अथई। हाणे ये खा दवाउनि जा ढेर, ये कर पत पत। मां जी त का ॻाल्हि मञी कान थी, हालत ॾिस कहिड़ी करे छॾी अथई पंहिंजी। अम्मा, मां ही दवा ज़हर समझी खाईंदी आहियां, तॾहिं त का फकी बि असर नथी करे। मूंखे फकीअनि में फ़र्क़ जी का लोड़ बि न आहे अम्मा। हयाती जा चंड ॾींहं आहिनि, डरंदे चुरंदे बिस्तरे ते गुज़री वेंदा अम्मा। अम्मा हाणे मूंखे बची या मची छा करणो आहे? मां त जंहिंजे लाइ जियां पई वो त हलियो वियो न अम्मा। अम्मा, हिकिड़े ॾींहुं हर इंसान खे ही जहान छॾिणो आहे, हर नफ़्स हिकिड़े ॾींहुं मौत जो ज़ाइको चखींदी। ज़िंदगीअ खे चङी तरह जीअण अहम आहे। चङी तरह त ज़िंदगी उहे जीअनि जंहिंसां ज़िंदगी का चङाई कई हुजे। ऐं मूंखे त ज़िंदगी सां ई सिखायो आहे अम्मा, कॾहिं प्यार लाइ कॾहिं मोहब्बत लाइ, आसरनि में रुलायूं, इंतज़ार जा गीत ॻायूं। आख़िर जॾहिं मिलण जी मुंद वेठी थी त रो मथां जबल किराए छॾिया अम्मा। अॼु मां न्यापो कयां थी चांडो के त तोसां मिलण अचे, ऐं इहो बि सोचो थम त अॼु भिंजारे सिंजारे तुंहिंजा इहे कपिड़ा तब्दील कया। इहो तुंहिंजो कारो वॻो ॾिसी मुंहिंजी हाँ ॻाल्हि छा थी थिए। त ही आहे खान साहब, शेरोज अली खान। जी सर। नालो वॾो बेवीरा। एसपी साहब, कानून जी वर्दी पाए हर कंहिं ते टोकरण ते तमामु आसान हूंदी आहे, पर यादि रख, मुड़ुस माण्हू जेके हूंदा आहिनि न, उहे ईअं लोंबड़ियुनि वांगुरु जालू न आहिनि खेॾंदा। लोन खे लोन कटींदो आहे। इहो त मुहावरतूं ॿुधूं त शेरोज़ खान। पोइ छा कंदे तो जहिड़े कमीने माण्हू मूंखे कमीनो बणजण ते मजबूर कयो आहे। जेकॾहिं तूं एॾो चङो हुजे हा त मल्हार ते हीअं हमिलो न करे हा। कूड़ा समझ, मल्हार जी मौत सां त मुंहिंजो को बि तालुक कोन्हे। सूबेदार, अॼोकी राति ही मां तो वटि महिमान चढ़ियो थो वञा। सूबेदार, तुंहिंजे दिलि में हिन जे लाइ केतिरी हमदर्दी आहे, इहो मां ॼाणां थो। रब्बू जेके इंकशाफ कया आहिनि, सुबुह ताईं हुनजो मूंखे नतीजो घुरिजे। ऐं
ॿी ॻाल्हि सचो ईंदो अथई न वाह त उहो वाह आहे अहिड़ो वाह जो वाहींदो शाबाश एसपी भलो हुकुम नहीं वे सूबेदार सचो शेर आया भला शेर के केर तो चुका सके खान बहादुर जी हीअ परेशानी ऐं शेरोज़ खान जो पुछड़ो अंजाम संदन कारन कतूतन जो अंजाम आहे आह गरीबी घर खुदाई इंशाल्लाह अञा वधीक पुछड़ा थींदा जॾहिं शहमीर हिननि जी लीचीअ में हथ विझंदा तूं कहिड़ियुनि सोचुनि में गुम आहीं रुख़सार बेगम? दरअसल साईं मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मूंखे परेशानियूं ॾाढियूं वकड़ी वयूं आहिनि हाणे शेरोज़ खान जो आख़िर छा थींदो साईं? थींदो वरी छा सिज लहण खां अॻु में ई घर मोटी ईंदो। साईं तव्हांजी का मिनिस्टर सां ॻाल्हि थी हूंदी उन तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो? तक जे MNA ताहिर बख़्श ॻाल्हायो अथई हिन वक़्त ताईं हुन SP जा टायर ई कढी छॾिया हुआ। साईं जिन शेरोज़ खान ते हमलो कयो तव्हां त उन्हनि ताईं बि कोन पहुची सघिया आहियो त मथां ही वाक़ियो थी वियो शेरोज़ खान खे खून जे एवज़ में गिरफ़्तार कयो अथनि तव्हां ई ॿुधायो त उहो सोलो त कोन छुटंदो न? छाजो खून रबू खे मोचड़ा हणी ज़ोरीअ जो शायदि करे प्यारियो अथनि। साईं इहो सभु शाह मुराद पियो कराए हू पुलिस खे इहो चवे त शेरोज़ खान ते शक न आहे त SP ज़ोरी पंहिंजी तरफ़ां त माण्हू कोन ॿधंदो न ऐं तव्हां बि शाह मुराद खे पंहिंजे तरफ़ां दड़को ॾियो त अहिड़ियूं हरकतूं न करे। हिन वक़्तु इहो मुनासिब नथो लॻे त आऊं को हुन सां कोड़ो ॻाल्हायां छो जो हुन ताज़ो जवान पुट जो मौत ॾिठो आहे हू हिन वक़्तु मछरियल हूंदो आऊं हुनखे वधीक छेड़णु नथो चाहियां। हा बाक़ी पलांद पुराणा कॾहिं बि न आहिनि थींदा। मां सभु पंहिंजूं ॿेड़ियूं साड़े वेठो आहियां मूं पुट विञायो आहे मोकला खान बहादुर खे सभु पंहिंजूं हदूं पार करे हदूं वरी कहिड़ियूं पार कंदो हज़ारे कोशिशुनि जे बावजूद पंहिंजे पुट खे आज़ाद न कराए सघियो। SP हुनजी पहुच खां मथे आहे। असां सां अलाह पाक जी मदद गॾु आहे जो SP खे खान बहादुर लोॾे न सघियो आहे। बाबा साईं तव्हां चाचा धणी बख़्श खां पुछियो त मूमल पाण खे संभालियो या अञा बि उहो ई हाल अथसि? मां त हुनजी तबियत पुछण बि न वई आहियां। चांडो की धीअ मूमल जो बि तो जहिड़ो ई हाल आहे हूअ त अंदरां भोर थी चुकी आहे। मुंहिंजे पुट जे कातलुनि खे जीअं ॻिचीअ में फाहो पवंदो न उन ॾींहुं मां सुख जो साह खणंदुसि। अल्लाह कंदो त उहो ॾींहुं जल्दी ईंदो जंहिं ॾींहुं तूं पंहिंजे हथनि सां मुंहिंजे बचड़े जे कातलनि खे फाही चाढ़ाईंदे। आमीन। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।